सोप सीरियल ड्रामो तकरार तकरार जी नेक्स्ट एपिसोड में दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त मूसा ऐं दरिया ख़ान सकून सां जेल मां छुटी ईंदा ऐं हू घर पुॼंदा ऐं घर पुॼण खां पहिरियां ई त मूसा पंहिंजी तकरीर शुरू करे ॾींदो यानी नवाब खान सां हू जहिड़ो कंदो ऐं इहो बि तव्हां ॾिसंदो त उन खे दरिया ख़ान सम्झाईंदो रहंदो रोकींदो रहंदो बाबा हाणे मुड़ी वञ इन कम खां हटी वञ। ऐं ॿी तरफ़ त मीर वेठो हूंदो आहे इंतज़ार में सिजाल ख़ान जी उताक ते त हाणे अचनि भावल वारा त फ़ैसिलो कयां ऐं उते इहे ॻाल्हियूं कंदो रहंदो आहे त बाबा नवाब ख़ान खे झुकाइण जे लाइ उनजे घर ते हमलो करिणो पवंदो उनखे क़दमनि में झुकाइणो पवंदो ऐं अकबर इहो सभु कुझु उते ॿुधंदो रहंदो आहे। ऐं ॿी तरफ़ वरी तव्हां ॾिसंदो त भावल जेको आहे चुप करे वेठो हूंदो आहे लेकिन जी राणी कोशिशि कंदी आहे त ठाह ते वञे थो त ठाह पको करे ई जाए जे अधु मोटे त ईअं न कजांइ तव्हां मीर खे न मारियो मुंहिंजो हू वर आहे। हिते सॼी हू तकरीर करे रही हूंदी आहे हिते वरी ॿुधी रहियो हूंदो आहे वक़्तु वरी इहा ई ॻाल्हि कंदो आहे त तुंहिंजो निकाह वरी ॿीहर कंदासीं तूं जे मीर मारियोसीं त वरी तुंहिंजी शादी वरी कई वेंदी यानी उहो पंहिंजे लाइ चई रहियो आहे। ऐं भावल सभु कुझु ॿुधंदो रहंदो आहे ऐं हिते राणी चवंदी आहे तूं शैतान तुंहिंजो ई इहे सॼा कम आहिनि। ऐं ॿी तरफ़ नवाब ख़ान वरी इन्हनि जे लाइ खॾु खोटण में लॻो पियो हूंदो आहे। दोस्तो अचण वारनि किस्तनि में जेको आहे मोमल बि मूंसां सां शादी कंदी ऐं पंहिंजे दुश्मन खां हिसाब किताब वठंदी।